मुनाफ़िकी जंहिं कई अल्लाह जे दीन जी जंहिं मुखालफ़त कई पैगंबर जी हदीस जी जंहिं मुखालफ़त कई बि उते माण्हू आहिनि किथे दिनारा जे कब्रस्तान मथे मूं चयो त औरत नामोरू इनखे खुलो नथो ॾेई सघे नामोरू में के जान करे में ना अचे बीबी फातिमा जी वसियत जे मुंहिंजो जनाज़ो आहे अली रात जी अंधारीअ में तूं खणिज मुंहिंजो जनाज़ो मतान नामोरू माण्हूअ जी मुंहुं मथे नज़र पए त उन माण्हूअ चयो जेको सिप में अवलो बीहे त उन माण्हूअ चयो त यार फाता कढी विझो त ठीकु थी ऐं नथो जाके कढो हाणे रूसियो कोठे वञो विहारे हुते माण्हू नामोरू में अॻियां मूंखे केॾा तकलीफ़ थी थी ऐं अञा घरवारी आंजो जेको मरणो थी वियो औरतुनि जो त अञा मोह खोले माण्हूअ खे ॾेखारियो मूंखे केॾा तकलीफ़ थी थी ऐं इस्लाम अलाह जे दीन जी आउं ॻाल्हि करियां थो मुनाफ़िकियूं कयो था मुनाफ़िकी करण जो बयान हाणे आगे सुणाइया थो अल्लाह जो पाक कलाम कुर चए थो इस्तगफिर लहुम औ ला तस्तगफिर लहुम इस्तगफिर लहुम इस्तगफिर लहुम औ ला तस्तगफिर लहुम इन तस्तगफिर लहुम 70 मरतन फलन यगफिर अल्लाहु लहुम ज़ालिका बिअन्नहुम कफरू बिल्लाह व रसूलिही वल्लाहु ला यहदिल क़ौमल फासिकीन। सुन जाने जो बयान रुगो नमाज पढ़नी है काबतुल्लाह अल्लाह जे घर के पलीत करणो है पछम जा माण्हू वञी ज़मीन पलीत कया या मके जी ऐं जे मुसलमान हो न तव्हांजो हालत बदली वञे काबतुल्लाह अल्लाह जे घर मां जरा चओ तव्हांजी हालत बदली वञे अरे मोहम्मद मुस्तफ़ा जे मुल्क में वञो पंहिंजी हालत न बदले अरे मुंहिंजे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुल्क में वञो पंहिंजी ज़बान न बदले अरे अंग्रेज जे मुल्क जे अंदरि अंग्रेज में बचो वञण वारो जॾहिं उते पुॼे थो त उनजी ज़बान बदली वञे थी उनजो खाधो पीतो बदली वञे थो उनजी टेबल बदली वञे थी उनजी कुर्सी बदली वञे थी उनजो लिबास बदली वञे थो ऐं बेशर्म मुस्लमान तूं अल्लाह जे घर काबतुल्लाह में वएं पैगंबर जे मदीने शहर में तूं वएं ऐं मुस्लमान तुंहिंजी हालत न बदले पर तूं भला पैसा कुला उते विञाया वएं खोटा पैसा तो कुला विञाया वएं खोटा उते काबतुल्लाह अल्लाह जे घर में जे तूं पैगंबर जी हदीस जो मुखालफ़तूं करीं अरे मुखालफ़त उन कई जेको ज़मज़म जो पाणी पीअंदो हो मुखालफ़त उन कई जेको काबतुल्लाह जो अल्लाह जे घर जो मुजावर हो मुखालफ़त उन कई जेको ज़मज़म जे पाणीअ सां गुई धुअंदो हो उन मुखालफ़त कई अल्लाह पाक जहन्नम जे अंदरि हवाले करे छॾियसि ऐं हितां पहले हिन में हराम जो माल खणी विया ज़मज़म जो ढुक पी आया तंहिंसां अल्लाह खे माफ़ करे छॾींदो अहिड़ा त 550 वञे पिया हज मथे त हिकिड़ो हज अहिड़ो आहे जे पाण तां आटो ॾेई वरी अचो पोइ मुनाफ़िकियूं करी पिया अल्लाह पाक माफ़ करे छॾींदो कॾहिं माफ़ कीन की थींदो हालत कीन बदलींदा त कॾहिं कीन माफ़ थींदो ईअं जे करे माफ़ थियो त अबू जहल खुला अल्लाह माफ़ न कयईं अबू जहल लाइ कहिड़ी अल्लाह जी दुश्मनी हुई जंहिंजे घर मथे हाजीअ जे हिंगण जा पायखाना बनाए छॾियईं अल्लाह पाक खुला लानत उनजे घर खे ॾिनी मदीने में वञण सां जे अल्लाह माफ़ कयईं नमाज़ पढ़ण मस्जिद नबीअ में पढ़ण सां जे अल्लाह माफ़ कयईं त अब्दुल्लाह बिन उबी खे खुला अल्लाह माफ़ न कयईं जेको पैगंबर पुठियां नमाज़ूं पढ़ंदो हो तंहिंखे अल्लाह खुला माफ़ न कयईं जेको मस्जिद नबी जे मेंबर मथे उभी चवंदो हो मदीने जे माण्हुनि खे त ऐं मदीने जा मर्दो ऐं मदीने जूं औरतूं ई मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके में अल्लाह जो दीन खणी करे आयो आहे ऐं इन जी इज़त कंदा आखे अल्लाह जन्नत ॾेई ॾींदो पर हो मुनाफ़िक़ निमर जो मौत ते वाखाण कंदो हो पर पुट शरारत करो अल्लाह जो पाक कलाम खोलियो वरी अॻियां टाइम घणो थी वेंदो त थोरी करियां थो अल्लाह जो पाक कलाम चए थो अब्दुल्लाह बिन उबी मुनाफ़िक़ मस्जिद जे मेंबर मथे उभी पैगंबर जी वाखाण करींदो ऐं पोइ शरारत करींदो अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़बर पई त फलाणा फलाणा माण्हू मुनाफ़िक़ आहिनि अॼु वही नथो अचे वही जो सिलसिलो बंदि थी वियो आहे न का पाण मिणी के कोठे मस्जिद मां वही ॿाहिरि कढी छॾी मड़े मुनाफ़िक़ कयो निकिरी वञो पैगंबर जे ज़माने में वही आयो हो तंहिं चयो पैगंबर खे फलाणो मुनाफ़िक़ आहे फलाणो मुनाफ़िक़ आहे फलाणो मुनाफ़िक़ आहे नाला गिनी चई छॾे में मस्जिद नबीअ में वेठा हुआ न नमाज़ पढ़ण आया हुआ तंहिंखे मस्जिद मां ॿाहिरि कढी छॾियो त निकिरी वञो फलाणा फलाणा ई मुनाफ़िक़ कयो अॼु कयो मोमिन भला मुनाफ़िक़ हलिया विया उमिरि खे रस्ते में मिलिया उमिरि चयो जुमे जी नमाज़ पढ़जी वई च न न ईअं कंध हेठि कयूं च न न नमाज़ त ना ई पढ़ाई ना ई पढ़ाणी पोइ कोयला वरी आया पाछा केरु पुछे आउं जे मुनाफ़िक़ मां त माण्हू खे जवाबु करे सघां इस्लाम जी ॻाल्हि खे पाल्टीअ में कढी विझणी चई त राजकारण जी नंबर राजकारण जो आहे ख़ुदा कना दर्जो उ जानम के उन जन्म कना दर्जो जंहिंजे बारे में अल्लाह जे आख़िरी पैगंबर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त उन माण्हूअ खे जा दीन जी मुखालफ़त कई उन माण्हूअ खे रब्बे दुल जलाल वल इकराम क़यामत ते ॾींहुं अधो करे उचारींदो सूरत ता क़ुरान जो 16 सिपारो खोले पढ़ो उन माण्हूअ खे क़यामत जे ॾींहुं अल्लाह अधो करे उचारींदो जॾहिं अल्लाह जे दीन जी मुखालफ़त कई ऐलान करे चवंदो मुंहिंजा परवरदिगार आलम मुंहिंजी
आओ दुनिया में रोशन अखी वारो मूंखे अंधो करे ॻोल्हा उचारे। अल्लाह चवंदो दुनिया में तो ॿिया कम ॾिठे थी, मुंहिंजे दीन जा कम न ॾिठे, तो क़ुरान कीन ॾिठे, तो पैगंबर जा अहकाम कीन ॾिठे, अॼु तोखे अंधो करे जहन्नम जे तरफ़ रवानो करींदो, हलियो वञ जहन्नम में। उन जहन्नम में जंहिंजे बारे में अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त उन पाणीअ में जा उन खे पीआरे में अची ईंदो, जंहिंजो पाणी रुगो मोह खे ओड़ो करण ते सारे मोह जो गोश्त ठाह में किरी पवंदो, पोइ उन माण्हू अहिड़ा हूंदो। पोइ अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए त ओत जबल जेको हाजी ई ॾिसी आयो, ओत जबल गुनहगार जी हिकिड़ी ॾाढ़ जेका आहे न, उनजे गुनाह जी वजह सां ओत जबल जहिड़ी हूंदी हिकिड़ी ॾाढ़। पोइ अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए त हिन कन जो ने कुल्हे जो छेटो 70,000 मील लॻभॻि लिखे 70,000 मील जो छेटो हूंदो, एतिरो जो कुल्हो ने कन एॾो माण्हू वॾो थी पवंदो। मुनाफ़िक़ियूं करो त इस्लाम अल्लाह जी दीन जूं केरु आगे बचाईंदो भला? उन अज़ाब कना 50 वरे करींदा, 60 वरे करींदा, पर मौत देर आयो कब्र में देर केरु आंजी मदद करींदो? उते जिते अब्दुल्लाह बिन उबी बिन सलूल खे मस्जिद नबवी बचाए न सघई, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साथ बचाए न सघियो, जंहिं चेहरे जंहिं अखी अल्लाह जे पैगंबर जो चेहरो ॾिठो, रब्बे अल जलाल वल इकराम जहन्नम खे उन मथे हराम करे छॾे। पर अब्दुल्लाह बिन उबी बिन सलूल जो मदीने जे अंदर इमरजेंसी लगी वई, मदीने जे अंदर फौज पुजी आ वई, अॼु किथे पण ॿ माण्हू कर्फ्यू लॻी वियो त भेरा नथा थी सघे। तेरा अब्दुल्लाह बिन उबी मुनाफ़िक़ चयो त मेंबर मथे जा वाखण करियां, पर गिलाइण जी किथे करणी, माण्हू त को सुणंदो की केरु सुणंदो? तेरा आयो अची मुसले वटि वेठो अची के अल्लाह जा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने में तकलीफ़ थी थी, नमाज़ पढ़े जी मुंहिंजा घर लमाई, रजा ॾींहं त मस्जिद बनाई आहे, अल्लाह जो पैगंबर चए जी मस्जिद न बनाए, कि हा भले बनाए। जर मस्जिद तैयार थी वई तर मुनाफ़िक़नि जे टोले खे चइजे हा लहर लॻी वई, हाणे करियो मुनाफ़िक़, मस्जिद में मां केरु पुछंदो? पाके पुछंदो जो असां मस्जिद में वेठा आहियूं। रब्बे अल जलाल वल इकराम जिब्रील अमीन खे हलाए त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कोडार खण वञो मस्जिद खे तोड़े विझ। यारो कुरान अल्लाह जो पाक मस्जिद ज़रारा जो ज़िक्र कुरान में आहे कि नहीं? भला पैगंबर मस्जिद ही तोड़े लाइ आयो हो? अब्दुल्लाह बिन उबी बिन सलूल जो मुनाफ़िक़ जो अड्डो मदीने में अल्लाह जे पैगंबर तोड़े विधे, जर किराए विधे तर मुनाफ़िक़ियों खे चई था माण्हू मस्जिद में तोड़े। पोइ जर मौत थियो बीबी आशा मथे तोहमत लॻाए, सारियूं ॻाल्हियूं पैगंबर दरगुज़र कयईं, भले करे दुनिया तंहिं में करी दो, आख़िर अंजाम अल्लाह जा सम्झे। जर कब्रिस्तान में वञी पुॻो न तर हुनजो मोमिन पुत्रो कंहिंजो अब्दुल्लाह बिन उबी बिन सलूल जो मोमिन पुत्रो हुते आयो, ऐं मुंहिंजा आका मुंहिंजो पे मुनाफ़िक़ो निमर जो, अॼु महिरबानी कने मुंहिंजी पेलक आहे, और केरु महिरबानी करे ऊ करिया वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, ऊ रहमतुल लिल आलमीन आहे, महिरबानी थिए जेके सारी दुनिया लाइ रहमत बनाए। अॼु सारियूं ॻाल्हियूं दिलि में विधे, अरे हुन मोमिने जी मां मथे तोहमत विधियां जेको क़ुरान जी हाफ़िज़ आहे, जेका अबू बकर सिद्दीक़ जी धीउ आहे, जेका मुहदिस आहे, तंहिं मथे सना जी तोहमत विधे। अॼु गवारा न करे गैरियत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो मां एतिरे वेंदी रहो, मूंखे खपे नथी, अॼु वेंदी रही, हुन में बीमारी जे आलम जे अंदरि थी वई, मथे जा वार हाणे सुर जा खुसी विया। इन अयाम जे अंदरि राति जो ॿारहं वञे थी, तॾहिं हिनखे हिकिड़ी औरत पुछे थी त मुंहिंजी धीअ भला तो सोए, चए मूंखे का ख़बर न आहे, चए तोहमत अब्दुल्लाह बिन उबी था मुनाफ़िक़ ते सना जी तोहमत विधे, बीमारी वधी वई, बेहोश थी किरी पई। अॼु मुंहिंजो आका वियो महीने खणा बाद या अरिड़हं ॾींहं खां महीने खणा बाद आर ते वेठो, बीबी आशा मुसले मथे वेठी आहे, नमाज़ पढ़े पई, अबू बकर सिद्दीक़ वेठो, हुनजी मां वेठी आहे, चए थो आशा आदम जो औलाद गुनहगार है, ऐं तोड़ा भुल थी वई वे त रब्बे अल जलाल वल इकराम वटि माफ़ी घुरी लाइ, अरे मदीने में जमात में कंध मथे आशा खणी ॻाल्हाए नथो सघां। मोमिने जी मां चए थी अरे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजी ज़ुबान सां कीअं नथी चवां, ऐं मुनाफ़िक़ मूं ते तौबत विधी त चवां कीअं नथी चवां, ऐं जेकॾहिं पाक उड़ियां त मुंहिंजी तौबा मुंहिंजी रबट करियां थी, अरे पिॾे मुंहिंजी बरात हू नाज़िल करी थो। अॼु चए थी आउं आख़िर मूड़ा खुछाणू की न, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे चए मूड़ा खुछाणू की न ॾुख में, अॼु आउं हली वियुसि, मुंहिंजे बिस्तरे मथे मुंहिंजी बीमारी वधी तर सुम्ही रही हुयसि, थोरी वार थी त मुंहिंजे आका खे पेशानी मथां जी पगर थियो, जर पगर थिए तर वही नाज़िल थिए, तर मूं चयो जे वही त वई आहे, पर तौबा मुंहिंजी रब मुंहिंजी क़बूल कयईं। क़ुरान जूं अहिड़ो आयतूं बीबी आशा जी पाक दामनी में लथियूं कयूं, हिन क़ुरान जूं अहिड़ो आयतूं लथियूं बीबी आशा जे, बीबी आशा चए थी मूंखे ई ख़बर न हुई जेको अहिड़ो आयतूं मुंहिंजे बारे में लोनियूं ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत क़यामत सूदी पढ़ंदी मूंखे ख़बर न हुई।
मूं चयो मुंहिंजी तौबा ज़रूर क़बूल थींदी, पर अॼु मुंहिंजे रब्बे ज़ुल जलाल वल इकराम करे मुंहिंजी दुआ हुई तर अहिड़ो आई तो क़ुरान जो मुंहिंजे बारे में नाज़िल थियूं। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आशा तो अल्लाह दुआ क़बूल करे लाथे। हाणे जाने मुनाफ़िक़ मथे हद क़ाइम कई, पर अब्दुल्लाह बिन उबी मुनाफ़िक़ जे सरदार के अल्लाह जे पैगंबर छॾायो। क्या मके जो मदीने जो सरदार इन जो नालो न गिणजा, इनखे छॾायो, इज़त वारो माण्हू छॾायो, इनखे छॾे ॾिने। पोइ ॾींहुं आयो जिन ॾींहुं जेको ॾींहुं पाण मिणी मथे अची थो, हिकिड़े मथे आयो मुकामे जे हवाले थी विया ऐं ॿिए पाण मिणी मथे उॾी अचे वारो आहे जिन ॾींहुं पाण ॿिए जे कुल्हे मथे हूंदासीं ऐं पाण मथे कुंवारो पिल हूंदी, पाण मथे वण मिटीअ जा पिल हूंदा, उन ॾींहुं पंहिंजे अमले जी रब्बे ज़ुल जलाल वल इकराम जे दरबार में ख़बर पवंदी जिन ॾींहुं रिश्तेदार अज़ीज़ नाक मथे पंहिंजूं मददूं करण वारा सारा मण मिटी था पंहिंजा थे वारे ऐं वापसि ॼण वरी वेंदा, ॾेर मलाइका चईंदा मर रबो के तुंहिंजो रब केरु आहे, मां तीनो के तुंहिंजो दीन कहिड़ो आहे। उन ॾींहुं अॻु खुलंदी ला अदरी, मुंहिंजी मुहर दुनिया में लॻल हुई, मूंखे काए ख़बर न आहे, तूं त ॿिए जे जनाज़े खे पे कुला ॾिना ला इलाहा इल्लल्लाह मथे मूंखे कहिड़ी कर जेको मूं मथे ॾींहुं अचींदो, अॼु मूं मथे ॾींहुं अची वियो। रब्बे ज़ुल जलाल वल इकराम चवंदो छॾे ॾियो हिनखे, इनखे छॾे ॾियो मलाइको। तात्काली पुॼो दोज़ख मथे ॿारियूं खोलियो, लोक खोलियो दोज़ख जा लोक कीअं खुलंदा तेणो मान ऐलान थींदो कब्र में, ऐं कब्र में अचण वारा हिन दुनिया जी ज़मीन मथे जेतिरा इंसान हुआ तंहिंमें अल्लाह जे दीन जो दुश्मन तूं जमें ऐं मुंहिंजी नज़र में पण तूं जमें। अॼु नियार तो साम्हूं कहिड़ो मामिलो करियां थी। पोइ अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो त क़ब्र जेका आहे एतिरी तंग थींदी, एतिरी सौड़ी थींदी, सवरियूं पासरा ॾियो वरी मां वरी सवर में निकिरी वञूं, चीखूं कंदो, धाऊं कंदो, उलोंदे जो बरंदी विच में सिवा जिन इंसान जे मरे जो सुणंदा, इंसान जे करे सुणे त पंहिंजे मुर्दे खे दफ़न न कई, इहा अज़ाब क़ब्र में। इन खां बाद इन जो बुरो अमल जेको दुनिया में जंहिंखे छॾे न थिए उहो बुरो अमल अचींदो, किन शिकिल में अचींदो, जंहिंजूं न अखियूं हूंदियूं, जंहिंजा न कन हूंदा, जंहिंजो सुणे, इन जे हथ में गुरुद हूंदो या वज़न या हथोड़ो हूंदो, केतिरो हूंदो, जेकॾहिं कंहिं वॾे जबल मथे रखियो वञे त रुबे रखण ताईं जबल सारो चूरो चूरो थी वञे, अहिड़ो गुरुद हूंदो उन माण्हू जे सिर मथे हणंदो जंहिं अल्लाह जी नाफ़रमानीअ दीन जी मुखालफ़त कई। भले निमाज़ी तंहिंजो कीअं न, निमाज़ी भले वे तंहिंजो कीअं न, तंहिंजे बारे में पुठियां सुणाई आहे तोखे 5 मिंट। निमाज़ी वे तंहिंजो कीअं न, निमाज़ जी परवाह न आहे, रोज़ेदार रोज़े जी परवाह न आहे, हज त हज जी परवाह न आहे। इहा हाजी हिते हुते कीन हूंदो क़ब्र में, उते अमले जी ख़बर पवंदी। जे तूं हज पढ़े ते बि दीन जूं मुखालफ़तूं कए थी, तूं निमाज़ूं पढ़े ते दीन जूं मुखालफ़तूं कए थी, तो रोज़ा रखे ते पैगंबर जी हदीस खे पैर हेठां तो नफ़ो तो निहारे थी, तो माण्हूअ खे दुनियादारी लाइ करे शरारतूं कए थी, उहे शरारतूं जेको अब्दुल्लाह बिन उबी मुनाफ़िक़ औद जे मैदान में शरारत कयईं, उहा शरारत दिनारा जे मुक़ाम ते निमाज़ी माण्हूअ कई। मूं पैगंबर जी ॻाल्हि कई ऐं बेनिमाज़ी न कुछा, नाफ़रमान न कुछा, तंहिं मां त हज पढ़ण वारा निमाज़ी कुछा, चई यार फाता बंदि करे छॾो त ठीकु थी, फाता बंदि थी वेंदी। अब्दुल्लाह बिन उबी मुनाफ़िक़ पैगंबर खे साथ ॾिने, चया त मके वारे ते विढ़णो आहे, जर औद जे मैदान में वञी पोइ तैर जाई त माण्हू मके में जायो पाण खे माराए विझंदो, तैर दगाबाज़ी करे 300 माण्हू खे वापसि मारे वियो। वरी पछम जे माण्हुनि खे दीन जी ॻाल्हि करिए, माण्हू माठ करे न, तर दिलि में ख़ौफ़ पैदा थी वञे, मथां हिन जी माण्हू ॻाल्हि मञे न वञे, माण्हू मरे हिन जी ॻाल्हि पुछा न पवंदा रहे, एतिरे दिलि में आग पैदा थिए जीअं अबू लाहब जी दिलि में आग पैदा थी हुई। किन ॾींहुं जिन ॾींहुं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान कयो ला इलाहा इल्लल्लाह जो, उन ॾींहुं उनजे दिलि में आग पैदा थी त माण्हू हिनखे मञी विया त मुंहिंजी केरु खणंदो, तैर हुनजो त अलाह तोखे बर्बादु करे। क़ुर चयो तबत यदा अबी लहब व तब मा अगना, ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फिक्र न कर, बर्बादु करियां थो अबू लाहब खे, इन जे माल खे, इन जे पुत्र खे, इन जी घरवारीअ खे सीम जे अंदरि फाई कयां। क़ुर खोले पढ़ो, घरवारी काठियूं करण में कहिड़ियूं काठियूं, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ कंडा बुआरण वई हुई, कंडा बुआरे सांझ जे टाइम में जॾहिं ऊंदाओ थिए ત્યારે मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर वटां रखे का अब्दुल्ला सूदी भले ने पगे में कंडा लगे, सीम में वही रसो कंध में फाई अची उते मरी गई। अबू लाहब उते मो कब्र नसीब न थी, पुत्र पीउ जा वफ़ादार में था, पर दीन जी जर मुखालफ़त कएं त पुत्र दुश्मन थिया, मको दुश्मन थियो, न का मके जो ज़िमीदार है रईस हो, जंग में रसी विझी कुते वारी जे खड़े में सगे लमे पंदा पाणा सगी ॾाढा छॾियो। इहा हालत अबू लाहब जी थी, दीन जी मुखालफ़त कई। तौबा करो, तौबा ने मोहम्मद जा को कलमो निकरी वियो अहिड़ो दीन जे ख़िलाफ़ निकिरियो, तौबा करे लाइ दुनिया में न का मरी वेंदा, क़यामत ॾींहुं निजात की न मिलंदी, जीअं अब्दुल्लाह बिन उबी सलूल के न मिली, इस्तगफिर लहुम मौला तस्तगफिर लहुम,
इन्नल तस्तगफिर लहुम 70 मरतन फलन यगफिर अल्लाहु लहुम। ऐ मुंहिंजा आका मुंहिंजो पे था मुनाफ़िक़ अॼु मरी वियो आहे कफन में पियो आहे भलाई कने का हुन से के कहिड़ी भलाई कई आहे क्या माफ़ कर मान अलाह ने के माफ़ कर क्या माफ़ करी एतिरो न पण जिन शइ खे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हथ लॻी वञे उनखे आगे न खाए मुंहिंजो जोबो उतारे ॾियां थो कफन हिनखे मुंहिंजे जोबे जो ॾियां मान अज़ाब वञो बची वञे मुंहिंजी खमीस उतारे हिनखे पहिराईं थो दुश्मन खे आहे को अहिड़ो हाणे दुश्मन खे माफ़ करे अहिड़ो आहे को पर दुश्मन खे माफ़ कयां एतिरो न खमीस उतारे हुनखे पहिराएं कफन ॾिने मुनाफ़िक़ जे सरदार खे पोइ आयो उन मथे जनाज़े जी नमाज़ पढ़ण फिर इनकार कयईं उन मोमिन इनकार कयईं किन मोमिन जेको क़यामत जी ॾींहुं अदल जी कुर्सीअ मथे वेठल हूंदो उमर बिन ख़त्ताब उन इनकार कयईं मुंहिंजा आका मुनाफ़िक़ जी जनाज़े जी नमाज़ न आहे पढ़णी मुंहिंजे आका चयो त उमर मूंखे पढ़णी आहे पैगंबर जो मूंखे पढ़णी आहे त उमर रीस न कयईं ये मुंहिंजो आका आहे इमाम ई जे पढ़े थो अलाह जे पैगंबर इनकार न कई तो मुंहिंजी ॻाल्हि न मञीसे हाणे आउं बग़ावत करी बग़ावत उन में न बि उनखे जन्नत खपे इहा बग़ावत हिते आहे जे माण्हू ॻाल्हि न मञे तंहिं महिल शरारत चालू ज रखणी बंदि न करणी मोमिन में फ़र्क़ु न थिए कुटण पोइ करे तंहिं में पण मोमिन में फ़र्क़ु न थिए माण्हूअ जा धंधा फिटाए विझे तंहिं में हिन में मोमिन में फ़र्क़ु न थिए भले करे माण्हूअ जा गीजल सन फिटाए विझे तपण इन जी मोमिनी में फ़र्क़ु न थिए ऐं मुस्लमान या अरे इस्लाम अल्लाह जो दीन त ॾुखियो आहे इस्लाम त चए थो फरी वारे नु जे करे रजा जे बिगर दीवार उभी के और हवा जो रुकजी वई जन्नत तो मथे हराम थी वेंदी इस्लाम ई है अरे इस्लाम चए थो फ्रूट गिनिया में ए घरे पिणे बचे के ॾिनी पाड़े सरी मिस्कीन ई खलूं जे ॾिए त उनखे मां ॾीजो जे न ॾिए त फ्रूट जो खलूं ॿार न पिगाइजो उन जे बचे जी नज़र पुॼी वई न मथे ऐं दिलि खे सदमो पुगो तो जन्नत में की न वेंदे ही पिंड पेट भरियो फिरे पियो शरारतूं करे पियो मिसकीन मरे पिया बीमार जी फरीअ में पुछा न आई हर साल पुछे त हज ते थो वञा उमरे ते थो वञा मिसकीन बीमार पियो तंहिंजी मदद नथो करे भला हज अलाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केतिरा कयईं आखिर अलाह ॾे त पहिरीं मिसकीन जी मदद करो अलाह हुकुम कयईं दीन जी मुखालफ़त करो था रब्बे दुल जलाल वरे केॾा पुछंदो 5 सुवाल पुछंदो मोशर जे मैदान में हाणे ॻाल्हि टूकी कयूं त वधारे